खिपरो जो ॻोठ राड़ में रोलू कुतन जो आज़ार घटिजी न सघियो। रोलू कुतन भागे वरियाम चानियो जे वथाण में मींहनि खे चके ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठाणनि पारां एहतजाज कंदे कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो कयो आहे। त माल खे खाई विया आहिनि ऐं यूसी सेक्रेटरी घर वेठो हिते अचण लाइ तयारु कोन्हे ऐं हीअ मेंह ताज़ी हींअर छिती थी वई आहे ऐं ॿियो माल सां गॾु चरी इन ॿिए माल खे वैक्सीन कराए ॾिनी वञे। पोइ कैसूल वैसूल मिलनि कोन था, जेको कैसूल हुजे त खणी अचो, ॿुधे डॉक्टर बि अचे कोन थो। तो तमामु घणो वधी वियो, माल खाए थो, माल ही छितो बि थी वियो। हिन मिसकिन जी हुई अकेली, हिन जो गुज़ारो हुई मेंह ते, हाणे वीचारो छा खाए। न स्कूल था वञी सघनि, न मदरसे था वञी सघनि, न दुकान ते था वञी सघनि, कख भर ते असीं मज़ूर माण्हू। सेक्रेटरी 4 चकर साईं चयो असां, अचण लाइ केरु तयारु कोन्हे साईं। ॻोठाणनि मूजिबि इंतिज़ामिया जी नाअहली सबबि कुता मार मुहिम शुरू न थियण जे करे उन्हनि जे माल जो नुक़सानु थियो आहे, उनजो अज़ालो कराए ॾिनो वञे ऐं कुता मार मुहिम शुरू कई वञे जीअं वधीक नुक़सानु थियण खां हू बची सघनि। कैमरामैन मावजी कुमार फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।